जीअं त सुभाणे दरियाहनि जो आलमी ॾींहुं पियो मल्हायो वञे, असांजो सोशल एंड लिटरेरी फोरम जेको आहे उहो सिंधू दरिया ते जेके नवां केनाल ठही रहिया आहिनि ऐं ख़ासि करे जेके सिंध खे बंजर करण तरफ़ वञी रहिया आहिनि ऐं जिन सां सिंध जी ज़राअत सिंध जी मैशियत तबाह थियणी आहे, उन्हनि जे हवाले सां असां तहफ़ुज़ातनि जे इज़हार लाइ हीअ हिकिड़ी एतिजाजी गॾिजाणी कोठाई आहे, जंहिंमें असांजा इंटेलेक्चुअल्स, असांजा जेके उहिदेदार, असांजा मेंबर्स हिते मौजूदु आहिनि। सिंध जो बुनियादी तौर ते केस हीअ आहे त सिस्टम में जॾहिं ख़ुदि पाणी मौजूदु ई न आहे, ऐं इहे असां नथा चऊं, हीअ सरकार जा अंग अखर था चवनि त असां वटि पाणी मौजूदु ई न आहे, त तव्हां हिकिड़नि आबाद इलाइक़नि खे गैर आबाद करे ॿियनि इलाइक़नि खे आबाद करण तरफ़ तव्हां कीअं वञी रहिया आहियो। उन में जेके बुनियादी तौर ते ॿ केनाल आहिनि, हिकिड़ो चोलिस्तान केनाल आहे ऐं ॿियो जेको आहे सो चोबारा केनाल। हाणे इहे उहे केनाल आहिनि जंहिंजी असांजी CCI खां मंज़ूरी वरिती ई न वई आहे, ऐं जॾहिं CCI खां का मंज़ूरी वरिती ई न वई हुजे त उन सूरत में को केनाल ठही ई नथो सघे, इहो मुमकिन ई न आहे। CCI इनखे एप्रूव ई न कयो आहे। ऐं हिकिड़ो जेको चोबारा केनाल आहे उन ते बि जेको आहे सो अॻ में CCI जे इजलास में एतिराज़ थी चुको आहे, ऐं CCI जो फोरम ईअं न आहे त उते अक़लियत ऐं अक्सरियत जो को मामिलो हूंदो आहे या उते मेंबर्स जी वोटिंग थींदी आहे। उते ईअं आहे त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू बि वीटो करे थो पियो, हिकिड़ो जेको हिकिड़ी धुर बि उते इख़्तिलाफ़ रखे थी पई, त उहो उन वक़्त ताईं मनसूबो थी नथो सघे जेसीं ताईं उन माण्हूअ खे तव्हां राज़ी नथा कयो या उनजा तहफ़ुज़ात दूर नथा कयो। त हिकु त इहे असांजा उहे एतिराज़ आहिनि, ऐं ॿियो ही जेको सिलसिलो हले थो पियो। अच्छा, CCI जी वरी गुज़िरियल नवंबर खां, यानी जेको 2024 जो नवंबर आहे, उन खां वठी अॼु ॾींहं ताईं का मीटिंग ई न थी आहे, जॾहिं त कानून ऐं आइन इहो थो चए त हर 3 महीने CCI जो इजलास थियणो आहे। सो उहो CCI जिते असां जेको आहे सो केस असांजे सिंधी सूबे खे पेश, ऐं असांजी पीपुल्स पार्टी जेका आहे उहा जेका हाणे उन्हनि कैलाने मुखालफ़त करे रही आहे। हक़ीक़त इहा आहे त जेको इजलास थियो हुयो जुलाई में 8 जुलाई ते, उहो सदर पंहिंजे ऑफिस में हिकिड़ी ख़ानगी कंपनी जो कयो हुयो, ऐं जिते उन सिंध जे ज़मीनुनि ॾियण जी ॻाल्हि कई हुई। ऐं उन खां पोइ जेको आहे सो 14 मई ते सदर उन ई ख़ानगी दफ़्तर में वञी करे जेको आहे सो हिकिड़ो वज़ीर आज़म सां गॾु हुयो, उनजो बिलाल भुट्टो हुन सां गॾु हुयो, उते वञी करे जेको आहे सो उन सां कचहरी करे आयो आहे। हालांकि इहो हुनजो पावर ई न आहे, इहो हुनजो अख़्तियार ई न आहे, उहो हिकिड़े ख़ानगी दफ़्तर वटि सदर वञे, इहो माना ख़ुदि उनखे डिग्रेड थो करे उनजो इहो अमल। त जॾहिं तव्हां हिकु तरफ़ उन्हनि जे दफ़्तरनि में वञो था, उन्हनि जा इजलास घुराए, ऐं उते तव्हां जेको आहे सो चओ था त तकिड़ा केनाल ठाहिया वञनि, ऐं हीउ जेको मामिलो शुरू थियो आहे न, इहो शुरू ई तॾहिं थियो आहे जो सदर ज़रदारी जा उहे कमेंट्स जेके आहिनि उतां सिंध सरकार खणी करे जेका चोलिस्तान जी PC1 ठही आहे न, उन में उन्हनि उहे जेको आहे सो PC1 में शामिलु कया आहिनि, रेफरेंस तौर ते उहे कतब आया आहिनि। उन रेफरेंस खे खणी करे सिंध जो सुजाण माण्हू, सिंध जो कॉम्पर्स तबिको, सिंध जो शागिर्द तबिको, सिंध जो वकील तबिको, सिंध जा उस्ताद, सिंध जा हारी नारी, सिंध जूं नियाणियूं, उहे उची खड़ी थियूं आहिनि, उहे एहतिजाज करे रहियूं आहिनि। असां अॼोकी हीअ जेका निशस्त रखी आहे, इन निशस्त में असांजे तमामु पुराणे सीनियर राइटर असांजे कमर साईं जी बि मौजूदगी आहे। कमर साहिबु गुज़िरियल 30-35 सालनि खां अंग्रेज़ी अख़बार में लिखंदो रहंदो आहे। असां चाहियूं था त इन ते हू पंहिंजा जेके तहफ़ुज़ात आहिनि उहे असांजे दोस्तनि जे आॾो पेश करे, बाद में असां ॿियनि दोस्तनि पाकिस्तान में पीपुल्स पार्टी जा बचा आहिनि। हिकु तरफ़ त आसिफ अली ज़रदारी 8 जुलाई 1924 ते या मीटिंग कॉल करे पोइ या खुफ़िया थी आहे, या उनजा शायदि मिनट्स जारी थिया आहिनि, शायदि मिनट्स जारी थिया आहिनि। मां ॾाढी कोशिशि कई आहे, उहे मिनट्स नथा ठीकु। त हू ऑर्डिनेंस हिकिड़ो इशू कयो। हिकु तरफ़ जेकॾहिं प्रेसिडेंट ऑर्डिनेंस इशू करे थो त प्रेसिडेंट उहो ऑर्डिनेंस वापसि वठण जो मजाज बि आहे। वरी हेॾे सिंध में जेको चैप्टर आहे ॾिठो त सिंध में रेसिटमेंट आहे, सिंध में सॼी सिंध जूं बरहाड़ी शहरी इलाइक़ा, सिंध जा शागिर्द, सिंध जा वकील, माना सिंध जो सॼो शऊर हिन वक़्तु रोडनि ते आहे। सुभाणे बि वरी जेको आहे सो कराची में वॾी रैली थींदी, उनमें सभु सिंध जा कॉम्पर्स माण्हू हूंदा, उनमें पीपुल्स पार्टी बि उनखे जेको आहे सो पार्टिसिपेट करण जी ख़्वाहिश रखे थी। ॾिसो हाणे छा थो थिए। अॼु 11 लॻे ॻोठी इहो सिंध असेंबली जो इजलास वेले, उनमें
उन में एजेंडा में आहे त असां उते जेको आहे ठहराव पास करे फेडरल गवर्नमेंट खे चऊं त बाबा इहो तव्हां कंट्रोवर्शियल प्रोजेक्ट आहे, इहा CCI इंडस्ट्री आहे, पोइ इहो ॿाहिरि चवनि था इरीगेशन जा ॿाहिरि जेके क़िस्म जा इरीगेशन जा ॿाहिरि आहिनि उहे चवनि था त इहो ई पाणी जेको पंजरत में इंडस्ट्रियल जेको जमा थो थिए उनखे इहे डाइवर्ट करे हेॾे इनखे इरीगेट कंदा, छाकाणि त जेके बारिशूं फ्लड्स उहो त हिकिड़ो चांस, छाकाणि त फ्लड्स जेको आहे हर साल न साईं अदिल साईं महिरबानी। ही जेको केनाल जे हवाले सां हिकिड़ो इशू सिंध सां नाइंसाफ़ी वारो हले थो, इहा शइ क्लियर आहे त सिंधु दरिया जे ॿिन्ही पासनि खां जिते बि सिंधु दरिया वहंदो अचे थो उहो सिंधी कल्चर आहे ऐं सिंधु नंदी सिंधु दरिया असांजी जीवत आहे, असांजो जियापो आहे। हमेशह दरिया ई ज़िंदगीअ जी अलामत आहिनि ऐं हिते जेकॾहिं नाइंसाफ़ी करे ऐं उन बंजर ज़मीन खे आबाद करने की कोशिशि करे जेका पाणी बि घणो पीए उपत बि घटि ॾिए त इहो त नादानी को सवाइ ॿियो कुझु बि न आहे। तंहिंजे करे असां सोशल फोरम जे प्लेटफॉर्म तां इहा घुर था कयूं त इहा जेका सिंध कुश जेका स्कीम आहे इहा ख़तमु कई वञे। हाणे ही जेको असां वटि हिकिड़ो हले थो कंट्रोवर्शियल इशू हले थो जेके असां चऊं था GPI माना ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव, इनखे इट हैज़ बीन कंट्रोवर्शियल, इहो तकरारी थी वियो आहे। टेक्निकल जेके माण्हू बि आहिनि त उहे बि चवनि था त महिरबानी करे सिंध ते जेको आहे दरिया जेको आहे न ॾियो, छाकाणि जो अॻु में ई असांखे वाटर प्रॉब्लम आहे, पाणी जो प्रॉब्लम आहे, ज़मीननि ते जेको आहे पाणी ते जेको आहे तकरार वग़ैरह थींदो आहे। जेकॾहिं इन सिचुएशन खे कंटिन्यू रखियो वियो त उन सां छा थींदो, सिंध सॼी जेकी आहे उहा बंजर थी वेंदी। जेकॾहिं सिंध बंजर थी वई त उन में पाकिस्तान बंजर थी वेंदो। तंहिंजे करे सभु जेके बि ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, एडवोकेट्स आहिनि, स्टूडेंट्स आहिनि, सभई सेम पेज ते आहिनि त इनखे तकरारी जेकी इशूअ खे रद्द कयो वञे। महिरबानी। एक्चुअली जेको केनाल सिस्टम जो ठहे थो उन मथां इहो वाकई कंट्रोवर्सल थी चुको आहे ऐं इन मां चओ सिंध खे छड़ो सिंध खे नुक़सानु न आहे, पर हे परी पटी चवनि था त हू जेको पंजाब ओड़ो शिक्षा उते बि नुक़सानु आहे, तंहिं करे असांजो आहे मुताबिक़ इहो उते ई ख़तमु कयो वञे। Assalamualaikum. My name is Zohaib Ahmed Sheikh and I am a government official subject specialist. Basically, मां हिकिड़ो बायोलॉजिस्ट बि आहियां, MSc ऐं MBA बि कयल आहे। त बेसिकली मां इहो थो चवणु चाहियां त रिवर इंडस जेको आहे इहो तमामु इन जी पुराणी तारीख़ आहे। तव्हां ॾिसो त कंहिं ज़माने में इहो 2-3 तरफ़नि खां वहंदो हुयो, पर हाणे इन जो अगरि ॾिसूं त इन जो जेको वर्ड आहे उहो सिंधूअ मां निकितो आहे, जेको शुरू थो थिए गिलगित बल्तिस्तान खां ऐं उतां खां वठी कराची ताईं डेल्टा ताईं अचे थो। बेसिकली इन सां सभु कल्चर्स जेको अटैच आहिनि ऐं इन सां जॾहिं इहो केनाल सिस्टम ठाहियो थो वञे ऐं ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव ते चोलिस्तान जेका हिकिड़ी बंजर ज़मीन आहे, एरिड इनखे डेज़र्ट जी ज़मीन चइबो आहे, छो त इहा पाणी बि वधीक पीअंदी आहे, इनखे सप्लाई घणी ॾियणी पवंदी आहे। त इन में जेको इन्हनि जो मौक़फ़ आहे इहो आहे त फ्लड वाटर खे इरीगेट कयो वेंदो। जीअं साईं असांजे कॉलीग सर बि पहिरियों ॿुधायो त फ्लड त हर साल न ईंदो, ॿियो इन में 5-6 सालनि खां पोइ ईंदो। त इन सां छा थींदो त जेका वाटर जी शॉर्टेज आहे उहा वधी वेंदी, स्पेशली सिंध खे इन जो अज़ियालो भुगतणो पवंदो। ऐं जीअं पहिरियों असां डिस्कस करे चुका आहियूं त ठटे सजावल में ऑलरेडी ज़मीन बंजर थी चुकियूं आहिनि, त ॿिया बि जेके एरियाज़ आहिनि उते बि ज़मीन बंजर थी वेंदियूं ऐं समुंड काए पवंदो, जे प्रोसेस खे सबमर्जेंस चइबो आहे। इन सां न सिर्फ़ु ज़मीन तबाह थींदियूं पर पीअण जो पाणी जेको ग्राउंड वाटर ईंदो आहे उहो बि जॾहिं डेल्टा जे ज़रिए डेल्टा खे अगरि रिवर उनखे फीड कंदो त मिलंदो रहंदो पाणी ऐं ग्राउंड वाटर अवेलेबल हूंदो, न त असां पाणीअ जे ढुक लाइ तरसी वेंदासीं। त मां इन प्रोसेस खे कंडेम थो कयां ऐं गवर्नमेंट खे अपील थो कयां त हिनखे फिलफोर रोकियो वञे ऐं इन प्रोजेक्ट खे फिलफोर स्टॉप कयो वञे ऐं सिंध जे माण्हुनि जी बका खे इंश्योर कयो वञे। महिरबानी।